साथियों दोस्तों, जिए सिंधु देश, जिए साईं जीएम सैद। अॼु हिन मुख़्तसिर वीलाग जो जेको मक़सदु आहे उहो इहो आहे त हीअ जेकी करंट सिचुएशन पैदा थी आहे सिंध में, मज़हबी हवाले खां प्रोफेसर साजिद सूमरे ऐं इरफाना मलाह ते जेकी बाहोड़ कई वई आहे, उन सिलसिले में कुझु गुज़ारिशूं मां पंहिंजे तरफ़ खां जेको आहे तव्हांजी ख़िदमत में रखां। सभ खां पहिरियां त अॼु उहो ॾींहुं आहे जंहिं ते शहीद यूसुफ जखराणी खे टॉर्चर करे तशद्दुद थियल उन जी बॉडी असांखे ॾिनी वई ऐं उन जी जेकी जेतिरो उन ते तशद्दुद थियल हुयो उन वक़्तु उन जी बॉडी ते, उन जे जिस्म ते, उन जी अखियुनि ते, उहो ॾिसी को दिलि गुर्दे वारो ई बीही ॾिसी सघे पियो, न त ॾिसण खां बि मथे हुयो। सो शहीद यूसुफ जखराणी जी अज़मत खे, उन जी शहादत ते उनखे यादि कंदे उन जी ख़िदमतनि खे असां दिलि सां साराहियूं था। असां शहीदनि जी इन्हनि क़ुर्बानीनि खे कॾहिं बि नथा विसारे सघूं। शहीद असांजे दिलनि ऐं दिमाग़नि ते छायल आहिनि ऐं हुननि जेके क़ुर्बानियूं ॾिनियूं आहिनि उहे कॾहिं बि रायगां न थींदियूं। अॼु जंहिं मक़सद जे लाइ ही विलाग मूं करण जी कयो ऐं तव्हां सभिनी दोस्तनि खे तकलीफ़ ॾिनी त तव्हां वेही मूंखे ॿुधो, मां कॾहिं बि पाण खे को वॾो अकुल जो अकाबर न सम्झो आहे। मां हिकिड़ो नंढड़ो अदना माण्हू आहियां। साईं जीएम सैद जे फ़िक्र ऐं फ़लसफ़े सां सलाहियल आहियां। गुज़िरियल 40 सालनि खां उन सफ़र में आहियां त चंद गुज़ारिशूं पंहिंजे नाक़स तजुर्बे मुताबिक़ मूं सोचियो त तव्हां सां शेयर कजनि। ॾिसो, जॾहिं ही रिसेंटली साईं जीएम सैद के ट्रिब्यूट, आरिसर साहब के ट्रिब्यूट, ॿियनि शहीदनि खे ट्रिब्यूट, पर उन सां गॾु हिकिड़ो इवेंट थियो सिंध में, जेको पंहिंजी नोयत जो पहिरियों वॾो इवेंट हुयो जंहिंमें लखनि माण्हुनि शिरकत कई। उहो हुयो महाराजा ॾाहर खे ट्रिब्यूट। जॾहिं तव्हांजी सिंध सॼी उथी बि महाराजा ॾाहर खे पंहिंजो अज़ीम हीरो करे खणे थी ऐं मोहम्मद बिन कासिम समेत सभिनी जेके बि फोरू ऐं सिंध खे लुटींदड़, सिंध ते हमिलो कंदड़, हमले आवर जेके बि हुया उन्हनि खे रिजेक्ट थी करे त तज़ाद उते ई स्टार्ट थो थी वञे। सो महाराजा ॾाहर खे हज़म करणु रियासत पाकिस्तान जे लाइ ईअं आहे जीअं उन जे बुनियाद तां उन जो हथु खणणु। छो जो पाकिस्तान हिकिड़ी मज़हबी बुनियाद ते हिकिड़ी तश्कील ॾिनल हिकिड़ी रियासत आहे, हिकिड़ो मुल्क आहे। उन जो बुनियादी मज़हब जी बुनियाद ते उन्हनि रखी उनखे न सिर्फ़ु क़ाइमु कयो आहे, पर उनखे सॼी हलाइण जी जेकी कोशिशि आहे, उहा सॼी जेकी स्ट्रेटेजी आहे उन्हनि जी, उहा सॼी मज़हब जे बुनियाद ते आहे, जंहिंजो तव्हां नतीजो न सिर्फ़ु पाकिस्तान में ॾिसो था, पर पाकिस्तान खां ॿाहिरि अफ़गानिस्तान में 40 सालनि खां उते वेड़ आहे, उते अमन थियणु नथा ॾियनि। इहो ई सबबु आहे, छो त हुननि खे ही रियासत जेकॾहिं इन खां मज़हब कढी था वठनि त पोइ रियासत बचे नथी। इन जे करे इन बुनियाद ते इनखे हलाइण जी कोशिश में आहिनि पहिरें ॾींहं खां, ऐं उन में हुननि पंहिंजे एक्चुअली हाणे अॻु में असां सिर्फ़ु इहो चवंदा हुआसीं जेको फ़ौजी पंजाबी एस्टेब्लिशमेंट आहे, उन इहो हिकिड़ो
स्ट्रेटजी हिकिड़ी पंहिंजी ठाहे छॾी आहे त कहिड़े तरीक़े सां हिन खे मज़हब जी बुनियाद ते, छो जो मज़हब जी बुनियाद ते ई हुननि खे सभु फ़ाइदा मिलनि पिया, मज़हब जी बुनियाद ते ई हू हिन सॼे पंजोड़ खे ॻंढियूं वेठा आहिनि, मज़हब जी बुनियाद ते ई हू ॿियनि मुख़्तलिफ़ हंधनि ते जेके आहिनि इंटरफेरेंसिस कनि था, उहो कश्मीर हुजे, उहो अफ़गानिस्तान हुजे, ओ सऊदी अरब ताईं, ओ चेचनिया ताईं, जाॾे वञो उते मज़हब जी बुनियाद ते ई असांजा जेके हाकिम आहिनि उहे पूरा आहिनि। ऐं राजा ॾाहर खे हज़म करणु, छो जो इहो एॾो वॾो इम्पैक्ट थियो हुयो, एॾो वॾो वर्ल्ड वाइड इन जो इम्पैक्ट थियो हुयो, जंहिंखे हज़म करणु रियासत जे लाइ एॾो सवलो न हुयो। ऐं मां उन्हनि ई ॾींहंनि में कुझु दोस्तनि सां इहा शेयर कई हुई, मां चयुमि ही शइ त थी आहे, पर इन जा नतीजा ईंदा ऐं तव्हां नतीजनि जे लाइ बि तयारु रहो, छो जो जॾहिं तव्हां शयुनि खे एॾी लेवल ते खणी था वञो, जॾहिं तव्हां शयुनि खे एॾे वॾे अंदाज़ सां कयो था ऐं रियासत जे बुनियादनि खे हिलायो था, रियासत खे धोॾे था छॾियो, त पोइ तव्हां छा था सम्झो त रियासत ईअं चुप करे तव्हां सभिनी खे असांखे छॾे ॾींदी ऐं उहा चवंदी त तव्हां भले इहो कयो। उन खां पोइ इमीडिएटली जेको वॾो वाक़ियो थियो साईं अतामान बंबरे साहिब जी वफ़ात जो थियो, ऐं तव्हां ॾिठो त बंबरे साहिब जी बि वफ़ात उन राजा ॾाहर वारे ट्रिब्यूट वारी कंटिन्यूएशन हुई, त उन जी वसियत ते अमल करणु, उन ते वॾा बहस थियणु, सिंध में हिकिड़े क़िस्म जो ॼण आंध मांध अची वई, ॼण लिटरली मज़हब चैलेंज थी वियो। त मूंखे यकीन हुयो त कुझु न कुझु इन जा असर, ऐं मूं दोस्तनि सां बि डिस्कस कयो हुयो त मां चयो हिन खे उहो ईअं न छॾींदा, जेकॾहिं इन खे ईअं छॾे ॾियनि त पोइ त उन्हनि जो सॼो मफ़हूम मक़सदु ई फोत थो थी वञे, उहो कीअं छॾींदा। ऐं असांजी उन लेवल जी तयारी न आहे, असां उन लेवल ते तयारु न आहियूं, क़ौम असांजी उन लेवल ते तयारु न आहे। त इन जे करे जेको आहे उहो चइबो आहे त उठ त तॾहिं रुना पे जॾहिं ॿोरा पे सिबिया, त असां थोरो, मूंखे अंदाज़ो इहो थियो त रियासत ईअं न छॾींदी, कुझु न कुझु थींदो। ऐं जंहिंजो तव्हां इहो नतीजो इहो ॾिठो त कुझु ई ॾींहंनि में, कुझु ई थोरे ई अरसे में इरफाना प्रोफेसर साजिद सूमरे खे बिल्कुलु तव्हां ॾिसो त कहिड़े नमूने सां उनजे घर जी खे इंसल्ट कयो वियो, चादर ऐं चौधरी जी ॻाल्हि आहे, ऐं कहिड़े नमूने सां उनखे हथकड़ियूं हयूं वयूं, केॾी रंज जहिड़ी ॻाल्हि आहे हिकिड़े प्रोफेसर माण्हू खे हथकड़ियूं लॻल आहिनि। ऐं उन खां पोइ वरी उन जे एहतजाज में प्रोफेसर इरफाना मल्हा जेकॾहिं कुझु चवे थी त वरी सॼी बाहोड़ जेकी आहे वरी उन जे कढ थी लॻाए वञे। त इन्हनि सभिनी वाक्यनि खे तव्हां हिकिड़े सीक्वेंस में ॾिसो त जॾहिं तव्हां इन सिस्टम खे वेही चैलेंज था कयो, बग़ैर तव्हां हथियार त न खयां आहिनि, तव्हां जेको आहे का वॾी ॻाल्हि, का वॾी मज़ामत, का कुझु बि न कयो आहे, इवन एहतजाज ताईं बि न कयो आहे, तव्हां सिर्फ़ु पंहिंजी इज़हार राय कई आहे, तव्हां रुॻो पंहिंजो मौक़ुफ़ ॾिनो आहे दुनिया जे अॻियां सिंध में, त उन ते हुननि एॾो वॾो रिएक्शन कयो ऐं हुननि तव्हांजे ॿिनि प्रोफेसर्स खे जेको आहे इंडाइट करण जी कोशिशि कई आहे, उन ब्लेसफेमी लॉ जे ज़मरे में आणण जी। ऐं टूल कहिड़ो आहे? टूल साॻियो ई आहे, इहे सिंधी मुला हुजनि या ॿियनि क़ौमुनि जा मुलनि खे इस्तेमालु करे, ही जेके 40 सालनि में कराची खां कश्मीर ताईं वेही मदरसा ठहिया आहिनि, उहे के सिंध जी ख़ुशहाली जे लाइ त न ठहिया आहिनि।